नाज़रीन, सिंध हुकूमत ऐं वापारियुनि में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। वापारियुनि राति 8 वॻे ताईं कारोबार खोलण बाबति फ़ैसिलो सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। तफ़सील ॾेई रहियो आहे गुलशन शेख। जी गुलशन, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां त अॼु सिंध हुकूमत अॼु सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं वापारी वफ़द जी जेको आहे त कारोबार जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं अॼु ॻाल्हियूं उहे कामयाब थी वयूं आहिनि ऐं तय इहो थियो आहे त जेके वापारी आहिनि जिन जो ज़िद हुयो त असां कारोबार जेको आहे राति जो 8 वॻे ताईं खुलियल रहे, उहे जेको आहे त सिंध हुकूमत उन्हनि जा मुतालबा मञे वरिता आहिनि पर सिंध हुकूमत उन्हनि खे इहो चयो आहे त नई जेका SOPs आहे बाक़ाइदा सरकारी नोटिफिकेशन ज़रिए सूमर ॾींहुं जेको आहे त उहा कढी वेंदो नोटिफिकेशन ऐं सूमर खां जेको आहे त उहो नओं जेको कोरोना SOPs आहे उहे लागू कयूं वेंदियूं। बहरहाल तव्हांखे मां ॿुधायां त अॼु जेका मुलाक़ात थी आहे वापारियुनि ऐं नासिर हुसैन शाह में, उन में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि ऐं वापारियुनि जा जेके मुतालबा आहिनि उहे मञिया विया आहिनि। यानी जेको कारोबार आहे कराची अंदरि उहो राति जो 8 वॻे ताईं खुलियल रहंदो ऐं ॿियनि SOPs ते सूमर ॾींहुं वफ़द जेको आहे त वेही करे सिंध हुकूमत सां मामला तय कंदो, उन खां पोइ नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि वापारियुनि ऐं सिंध हुकूमत में। जी गुलशन, तव्हांजी महिरबानी।